अच्छा, इन खां बाद में चिकन ऐं चिकन में थोड़ी भाॼी ऐं इन में असां ऐड कंदासीं मेयोनीज़। बस कोई भी प्याली ऐड कयो या अवल मां हिनखे कढी वठां जीअं हे असांजे तरण जो जेको कमु आहे उहो ख़तमु थी वञे। चलो बस बाहि कंदासीं हिनजी बंदि। अरे भाई चम्मच हे अची वियो। अच्छा, मेयोनीज़ ऐड कयो या केचप, पर कुछ अहिड़ो सॉफ्ट जेको इनखे ठाहे उहो हुजणु खपे। अच्छा, हाणे पॉकेट्स खणी था वठूं, उन्हनि खे सेंटर मां कट कंदासीं। जेतिरो मिक्सचर आसानी सां अचे बसि सुठी बस प्रेजेंटेशन भी थी वञे। ऐं प्लेट खणंदासीं जंहिंमें हिनखे सर्व कयूं। बस हल्के हथ सां हिनखे खोले थोड़ी थोड़ी फिलिंग ऐड करना वञो बस। अच्छा, मज़ेदारी जी ॻाल्हि इहा आहे त अंदरों जेका ब्रेड जी स्लाइस आहे उहा बिल्कुल भी ऑयली ना आहे, छो त असां कॉर्नफ्लोर जो मिक्सचर हणी करे हिनखे फ्राई कयो आहे त ऑयल अंदरां ताईं बिल्कुल भी न वियो आहे। बस ॿाहिरियां तव्हांजी जेका ब्रेड आहे उहा सुठी क्रिस्पी थी पवंदी बस। ऐं हिकिड़ी सुठे तरीक़े सां जेका पॉकेट आहे उहा तयार थी वञे। चलो जी, बस हल्के हथ सां विझंदा वञो त जीअं तव्हांजी पॉकेट भी ख़राब न थिए बस। जेके रहिजी विया आहिनि उन्हनि खे भी ठाहे था वठूं। स्पॉन्सर्स जा मां नाला खणंदी हलां त तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गहवारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। इन सां गॾोगॾु हमदर्द वारनि जो रूह अफ़ज़ा ऐं मेडिसिन्स में त इन्हनि जो नालो आहे ई, पर इन्हनि जो रूह अफ़ज़ा भी तमामु बहितरीन आहे। वॾे तवील अरसे खां वठी रूह अफ़ज़ा जेको आहे सो सभिनीनि जी पसंदि आहे। ऐं हींअर इन्हनि पंहिंजा स्पाइस भी इंट्रोड्यूस कराया आहिनि। तमामु ज़बरदस्त स्पाइसिस आहिनि, तमामु बैलेंस में आहिनि, MSG फ्री इहे इन्हनि जा मसाला आहिनि। तमामु ज़बरदस्त इन्हनि जी वैरायटी ऐं रेंज आहे। अच्छा, प्रेजेंटेशन सुठी लॻंदी आहे। तव्हांजी का इफ़्तार पार्टी आहे, का तव्हांजी बर्थडे पार्टी आहे, उन में तव्हां हिनखे ठाहे सघो था। रमज़ान खां हटी करे भी ॿार स्पेशली अहिड़ियुनि शयुनि खे पसंदि कंदा आहिनि। ॿारनि जे लंच बॉक्स में तव्हां हिनखे ठाहे सघो था। अच्छा, इहो लास्ट भी ईअं रखूं था। ऐं अॼु जे लाइ बसि एतिरो ई। उमेद आहे तव्हांखे रेसिपी सुठी लॻी हूंदी, पसंदि आई हूंदी। ऐं